पाक फौज में आला सतही मुक़ररियूं ऐं बदलियूं कई वयूं आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा खे सिंध रेजिमेंट जो कर्नल इन चीफ मुक़रर कयो वियो आहे। DGISPR जो चवणु आहे त जनरल नदीम रज़ा सिंध रेजिमेंट जो ॿियो नओं कर्नल इन चीफ मुक़रर थियो आहे। सिंध रेजिमेंट सेंटर हैदराबाद में तक़रीब दौरान जनरल नदीम रज़ा खे सिंध रेजिमेंट जे नए कर्नल इन चीफ जा बेज लगाया विया। कोर कमांडर कराची ऐं कोर कमांडर रावलपिंडी जनरल नदीम रज़ा खे बेज लगाया। कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा खे सिंध रेजिमेंट जो 13हों कर्नल कमांडेंट मुक़रर कयो वियो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध रेजिमेंट सेंटर हैदराबाद में तक़रीब दौरान जनरल नदीम रज़ा खे सिंध रेजिमेंट जे नए कर्नल इन चीफ जा बेज लगाया विया आहिनि। कोर कमांडर कराची ऐं कोर कमांडर रावलपिंडी जनरल नदीम रज़ा खे बेज लगाया। कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा खे सिंध रेजिमेंट जो 13हों कर्नल कमांडेंट मुक़रर कयो वियो।